पाकिस्तान कादियानी शायद खबर है हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां ईमान तालुक घणा माण्हू इहो सम्झनि था त अलाए मोहम्मद खे कहिड़ी छेड़ा कादियानी सां असांखे न आहे कादियानी आहिनि छा ख़बर अथव मां हाणे कीअं चवां त मुस्लमाननि खे पंहिंजो अक़ीदो यादि न आहे त हाणे कादियानी जो अक़ीदो छा ॿुधाईंदा इंशाअल्लाह वरी ईंदुमि पंहिंजा अक़ीदा तफ़सीली अक़ीदा तौहीद अक़ीदा रिसालत अक़ीदा ख़त्म नबूवत इमाम महदी रिज़वान जे मुतलिक़ असांजो अक़ीदो क़ुरान जे मुतलिक़ असांजो अक़ीदो सुन्नत जे मुतलिक़ असांजो अक़ीदो सहाबा जे मुतलिक़ असांजो अक़ीदो अहले बैत जे मुतलिक़ असांजो अक़ीदो आख़िरत जे मुतलिक़ असांजो अक़ीदो इहो जन्नत दोज़ख जे मुतलिक़ असांजो अक़ीदो ईसा अलैहिस्सलाम जे मुतलिक़ असांजो अक़ीदो इमाम महदी रिज़वान जे मुतलिक़ असांजो अक़ीदो इहे सभु अक़ीदा आहिनि इंशाअल्लाह ॿीहर अचणु थियो त इंशाअल्लाह तफ़सील सां ॿुधंदी हाणे थोड़ी ॻाल्हि अक़ीदा ख़त्म नबूवत ते ऐं कादियानी जे मुतलिक़ असांखे घणा माण्हू चवनि था मौलवी खे अलाए छा थियो आहे यार मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजो या कंहिं मौलवी जो कादियानी सां बनी या वनी जो कुझु जहिड़ो आहे ॿुधायो यार आहे कोन्हे इहे कादियानी जेका लानती आहिनि साईं मुफ्ती अहमद ख़ान चांडियो रहमतुल्लाह अलैह मां वञी बयानु कंदो आहियां त साईं मूंखे पकड़ी जो मौलवी तूं हीअं छो चवंदो आहे त कादियानी सां बाइकाट कर इहो तरीक़ो सही न आहे साईं हीअं तव्हां फरमायो इहा असां ॻाल्हि कर न जेको क़ुरान हदीस में आहे शरीयत में क़ुरान हदीस जे मूजिब मुर्तद जी सज़ा कहिड़ी आहे ॿुधायो जन्नत में वञे सही मुफ्ती अहमद ख़ान चांडियो रहमतुल्लाह अलैह बाइकाट जो छो चवंदो आहे मौलवी इहो चओ न आज सही मुसलमान आज इन ते अची वञनि बाइकाट ते वॾी ॻाल्हि आहे इन ते अची वञनि वॾी ॻाल्हि आहे हिते हिकिड़ो कादियानी थियो न जन्नत में पुॼी वियो ऐं पुॼाए हूंदो तो साईं जन ते केस थियो तो साईं मुफ्ती अहमद ख़ान साहब थियो ऐं हिकिड़ो हिते डॉक्टर हुयो डॉक्टर इलाही बच सोमरो बुज़ुर्ग माण्हू हुयो इहो बि इहे ॿई वरी साईं ॿिए शरीफ़ वारनि जा मुरीद हिकिड़े ॿिए जो बि नालो हुयो टे ॼणनि ते हुननि केस कयो हुयो त डॉक्टर साहब इहो फरमाईंदा हुया त मुंहिंजा बाक़ी अमल पंहिंजी जॻह ते असां कयो न आहे असां में हिमत न आहे अखियुनि में ईअं ॻोढ़ा अची वेंदा हुया जंहिं कयो आहे हुनखे सलाम आहे असां कयो न आहे पर इहो बि मां इन ॻाल्हि ते बि फ़ख़्रु कंदो आहियां त कादियानी मूंखे अहिड़ो सम्झियो आहे त केस में मुंहिंजो नालो ॾिनो आहे इहो बि मुंहिंजे लाइ जन्नत जी टिकट आहे ॾाढो चओ सुभाणे इहो ईमान आहे तव्हां मां केरु अहिड़ो जेको चए मां पंहिंजे पीउ जे दुश्मन सां कारोबार करो ॻाल्हायो यार ॾाढो ॻाल्हायो आहे को पंहिंजे दुश्मन सां ॻाल्हायो यार छो न हुन सां सौदा वठंदो न भले 500 रुपयो सस्तो ॾे गोरी वठंदो जेको पीउ जो दुश्मन हुजे उन सां 1000 रुपयो सस्ती ॾे पोइ वठंदो छो हाणे पोइ खाले बा उते गैरत अचे थी न कंदा आहियो न गैरत यार आसान लफ़्ज़नि में सम्झायां थो कंदा आहियो न हुन सां न वठंदा आहियो पोइ हुज़ूर जे दुश्मन सां 50 रुपयो सस्ती ॾे त वठंदा छो आहियो ख़ुदा जी कसम करोड़ों अरबों मुसलमान क़ुर्बान हुज़ूर जे कदमनि ते जेका ख़ाक लॻी आहे उन हुज़ूर जी शान त मथे आहे पर पाण न का ज़िक्र जेको हुज़ूर जी शान में भौंके बकवास करे उन्हनि सां मुसलमान कहिड़े तरीक़े सां रेती रेती थो करे उते जी गैरत किथे वई आहे असां मौलवियुनि खे चवंदा आहियूं मौलवी बड़ा शिदत पसंद आहे सख़्त आहे तूं पंहिंजे दुश्मन सां कारोबार नथो करे पंहिंजे पीउ जे दुश्मन सां देती लेती नथो करे ऐं मौलवी छले थो त हुज़ूर जे दुश्मन सां देती लेती न कर त मौलवी दहशतगर्द आहे मौलवी शिदत पसंद आहे मौलवी सख़्त आहे
ये रिश्ता सब बात में पहले हुजूर का रिश्ता बुधो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी जो पुत्र मुसलमान न थियो हुयो बाद में मुसलमान थियो चई बाबा जंग के अंदर तहां मुझी तलवार के हेठ अची वियो पर बाबो समझी पी समझी माफ करे छड़ी मां सैयदना सिद्दीक़ अकबर जो चेहरो सुर्ख थियो लाल थियो पर मैं खुदा की कसम जेकर तू मुझी तलवार के आगे अचे तमा तुझी गर्दन तुझो सिर धड़क जुदा करे छड़ा हिकड़ो सेकंड भी न सोचा छो मां हिने जे करे तुझी गर्दन लाए छड़ा तो तू हुजूर जो दुश्मन थी करे बिड़ा ये सब रिश्ता बाद में पहले मुसलमान जो रिश्तो कमरी वाले नबी साहब आज पी के दुश्मन से गैरत करे दो पांचे दुश्मन से गैरत करे दो लेती लेती नहीं कोतलोक नहीं शादी गमी नहीं और जिते हुजूर तो दुश्मन अची वने पो उते 50-100 रुपए जे करे ना थी सस्ती तो रहे थे कहीं पिच भलो आ लानत विच में काजे रखे खुदा की कसम मुसलमान जे दिल के अंदर ईमानी गैरत आ तो वो कदे भी कादियन से लेती लेती न करो केड़े भी किस्म जो ताल्लुक न रखो हां अगर असा जो को मित्र में को यार दोस्त अगर कादियन से यारी रखे तो केड़े भी किस्म जो ताल्लुक रखे तो प्यार मोहब्बत से उनके समझाए मुड़ी वने तो ठीक न थो मुड़े तो उन से हर ताल्लुक रिश्तो खत्म करे ये को कादियन जो यार गद्दारा गद्दारा बुलाओ तो सही यार गद्दारा रिजो था जाके गद्दारा काजो बुलाओ ये को कादियन जो यार गद्दारा काजो सो यार गद्दारा ये को कादियन जो यार गद्दारा गद्दारा छो कादियानी हाने कादियन जी बटरी गाल बुधाए कादियन आहे छा यो हिकड़ो चीफ जस्टिस वारो मसलो तालो लोगो बेवा खबर तो ता यो छाए इन कादियन जो को तफसीर सगीर लिखी आई है छाए जिते जिते कमली वाले नबी जो नालो आयो जिते जिते रब करीम अल्लाह ताला पांजे महबूब सा तज़कुरो कयो उहे जगह ते ओड़ी ओड़ी आयतन में इन कादियन लांती हुजूर सही जी जगह कादियन जो नालो लिखी छयो कुरान पाक के अंदर तहरीफ करे छड़िया जिते जिते हुजूर जो नालो होयो उते उन्हें लांती कादियानी जो नालो लिखी छड़ी हुजूर जी शान में गुस्ताखी करी ये अल्लाह जी शान में गुस्ताखी कादियानी करता साहबा जी शान में कादियानी गुस्ताखी करता अहले बैत जी शान में गुस्ताखी करता उम्महातुल मोमिनीन जी शान में गुस्ताखी करता मुसलमान गैरत न तो करे मुसलमान अलाए छो निंडर में हर गाल याद आ पांजे भास के गाल में इख्तिलाफ थी वने भास बैरन में कोई इख्तिलाफ थी वने 8 साल पान में लग लेंदा के गोट वाले मित्र नेट से कोई इख्तिलाफ थी वने साल शादी कमी खत्म मुसलमान ही भी मुसलमान जैसी कोने इतरो पर नबी सिंह के दुश्मन वाटी ने के गैरत न थी अचे छो हिकड़ी मिसाल बुधाए कंडियारे जे वेठो हिकड़ो मसलो थियो हुयो अज खां तकरीबन 60-70 साल अॻु थोरो वाक़ियो ॿुधायां न ईमान ताज़ो थी वियो कि चवंदा आहिनि मौलवी जो अलाए छा थी वियो आहे ख़त में रुॻो जा जलसा रखंदा आहिनि ख़त में रुॻो छा आहे हाणे ॿुधो इन नंढा प्रोग्राम ख़त में रुॻो जा वॾा प्रोग्राम हिन जो फ़ाइदो छा आहे तवज्जो सां ॿुधो हाणे उर्दू छॾे सिंधी में शुरू थी वियो आहे त तव्हांखे बि सम्झ में अचे इन जो फ़ाइदा छा आहे 70 में ख़त में रुॻो कॉन्फ्रेंस हले पियो 70 साल पहिरियों वॾा वॾा बुज़ुर्ग उते बयानु कनि पिया 3 ॾींहं जो जलसो थींदो हुयो कॾहिं 70 साल में 70 साल अॻु में 60-70 साल अॻु में 3 ॾींहं जो जलसो थींदो हुयो 3 ॾींहं हाणे 3 कलाक नथा वेहनि घड़ी नहीं समझा नमाज में मौलवी जान तो करेगा ट्रे ॾींहं जलसा रात ॾींहुं
माण्हू ॿुधंदा हुया शौक़ सां जज़्बे सां। इहो उहो दौरु हुयो जॾहिं ही करूंदी वारे बदबख्त हिकिड़े कादियानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कई हुई। उन कादियानी खे हाजी गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ हाजी माणिक जनम पुॼाए छॾियो हुयो। ख़बर अथव वाक़ियो ॿुधो आहे? हां, तॾहिं हाजी माणिक जेल में हुयो। इहो केस लॻंदो हुयो सखर। टे ॾींहं बुज़ुर्ग असांजा हिते रहंदा हुया। टे ॾींहं ख़त्म नबूअत जा जलसा हलंदा हुया। हिकिड़े ॾींहुं जलसो हले पियो। कंडियारे खां अॻिते कचे जो इलाइक़ो आहे, माई भाण कमाल देरो सैदो बाग इन साइड ते आहे। हीअं असां वटि बुज़ुर्ग ईंदा आहिनि न वॾी उमिरि जा, हज़रत मौलाना मोहम्मद कासिम सोमरो साहिबु, इन जो इलाइक़ो आहे सैदो बाग। पर हिन खां अॻियो ॻोठ आहे कमाल देरो। वरी उन खां 2-3 किलोमीटर अॻिते आहे माई भाण, दरिया सिंध जी वट आहे, बिल्कुलु ईअं कचे जो इलाइक़ो आहे। उते घणा कादियानी वेठा आहिनि पुराणा आहिनि। इते जो कमाल देरे जो सैदे बाग जो हिकिड़ो हमरा सखर पंहिंजे कम सां वियो। 45 वञे पियो, ॾिसी त साम्हूं जलसो थिए पियो। वॾी मखलूक आहे, माण्हू ॿुधनि पिया। हीउ हिकिड़ो वेझो जीअं माण्हू जो जलसो थींदो आहे न, ॾिसां छा माण्हू गॾु आहिनि। हीउ बि वियो हुते बीठो। हिते हिकिड़ो कोड़ो मौलवी साहिबु बयानु पियो करे, बुज़ुर्ग ख़त्म नबूअत जे उनवान सां कादियानी जे ख़िलाफ़ बयानु पियो करे। इहे ख़त्म नबूअत जा नंढा वॾा जलसा थींदा आहिनि न। हाणे असांजे बुज़ुर्गनि ऐलान कयो आहे न लाहौर में अचो ख़त्म नबूअत जे जलसे लाइ, वरी मीरपुर ख़ासि, वरी कॾहिं कराची। मौलवी कॾहिं माण्हू खे केॾे वठी था वञनि, कॾहिं कॾहिं हिनखे आराम ई कोन्हे, सुकून कोन्हे। ॿुधो हिननि जलसनि जा फ़ाइदा छा आहिनि। हाणे हीउ हमरा बीही रहियो अधु कलाक, हिनखे मज़ो अची वियो। हर मौलवी बयानु सुठो थो करे, बयानु ॿुधी ई घर अची कोठ। कुझु अरसो गुज़रियो, इते माई भाण वारे कादियानी वॾो जलसो रखियो। असांजे बुज़ुर्ग हज़रत मौलाना साईं अब्दुल करीम बेर शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह कादियानी जे ख़िलाफ़ तहरीक हलाई हुई न, हलाई हुई। उहो साॻियो मौक़ो हुयो। मिर्ज़ा तहर कादियानी लांती थिया आयो। पहिरीं कंडियारो आयो, इतां वरी वियो उते कंबर, जेको साईं हुनजे ख़िलाफ़ उते जिहाद जो ऐलान कयो न, हू कुतो पहिरीं हिते आयो हुयो। हाणे ॿुधो, कादियानी वॾी दावत हलाई सॼे इलाइक़े में, सॼे तर में। अचो, वॾो ख़ैरात आहे, वॾो भत आहे, ख़ैरात आहे, असांजा बुज़ुर्ग ईंदा बयानु कंदा। ख़ैर वॾी ख़ालक जी गॾु थी, वॾो शामियानो, वॾो मजमो गॾु थियो। मुस्लमान हुनखे कहिड़ी ख़बर त छा आहे कादियानी फितरो। तॾहिं कादियानी खे काफ़िर बि करार न ॾिनो हुयो। हाणे हीउ जलसो शुरू थियो, कादियानी तकरीरूं कनि पिया। हू जेको वियो हुयो सखर पंहिंजे कम सां, हीउ पंहिंजे ॻोठ जो प्राइमरी स्कूल मास्टर हो। अवां में बि कोई मास्टर आहे कहिड़ो आहे मथे करे स्कूल मां मास्टर। हाणे सुन नालो चवंदा माशा। ये अवां जी ॾाढी कोन्हे, हुन मास्टर साहिब जी बि ॾाढी न हुई। हाणे ॿुधो, अलाह ताला जेका कमु वठे इहा क़िस्मत जी ॻाल्हि आहे। हाणे ही मास्टर साहिब बि वञी आलो हलो वेठो जलसे में कादियानी। हाणे इन जो महिमान ख़ुसूसी जॾहिं उहो लांती मिर्ज़ा तहर कादियानी आयो स्टेज ते, वॾो हुनजो ऐलान कई। हुननि बयानु शुरू कयो। थोड़ी देरि खां पोइ ही मास्टर साहिबु उथी बीठो। उहो बयानु जो ॿुधी आयो सखर वारे जलसे में, ही उथी बीठो। हिननि चयो, साईं तव्हांजी तकरीर बाद में ॿुधंदासीं, पर मुंहिंजो हिकिड़ो नंढो सुवालु आहे, मूंखे जवाबु ॾियो। हाणे मिर्ज़ा तहर कादियानी लांती जो ॿुधायो, पुछो। इन्हनि मास्टर साहिबु चयो त ॿुधायो, हज़रत इमाम हुसैन सब चो रज़ी अल्लाह ताला जेका नबी पाक सल्लम जा ॾोहिटा आहिनि, हज़रत इमाम हुसैन जी शान मथे आहे मिर्ज़ा कादियानी जी? वॾो सुवाल करे छॾी। हाणे मिर्ज़ा तहर चयो, अबा वेहो, थोड़ी देरि खां पोइ ॿुधाए। ठीकु आहे, वेह रहियो मास्टर साहिबु। थोड़ी देरि खां पोइ वरी उथी बीठो त साईं तव्हां मुंहिंजे सुवाल जो जवाबु न ॾिनो आहे। कादियानी लांती चयो त वरी विहारे छॾी। मास्टर साहिबु चयो त कमु हाणे इन सां अलाह ताला कमु वठे पियो। ॾाढी बि कोन्हे, आहे बि प्राइमरी स्कूल मास्टर कोट जो, पर अधु कलाक जलसो ॿुधी आयो आहे ख़त्म नबूअत जो। समझो तो, ही वरी टियों चकर उथी बीठो, नहीं हाणे न वेंदोमांसि।
बच करता मूंखे विहारियो आहे हाणे मुंहिंजे सवाल जो जवाब ॾींदो त मां वेंदो ॿुधायो हज़रत इमाम हुसैन जी शान मथे आहे या मिर्ज़ा कादियानी जी हाणे मिर्ज़ा तैर कहिड़ो जवाब ॾे इलाही कादियानी चुप करे नी रहियो हाणे तकरीर न करणु न पई अचे चुप हिन मास्टर साहब चयो हाँ तूं ॿुधाए मां ॿुधायां हाणे माण्हू जेका हेॾे वेठा बाबा तूं ई ॿुधा उहो त चुप लॻो पियो आहे तूं ई ॿुधा ही मास्टर साहब चयो त ॿुध मां तो कुछ अर्सा पहले सरकार वयमस उते खत्म को जो जलसो हले पियो तवजो सब ॿुधो उते हिकिड़ो बुजुर्ग तकरीर पियो करे उन्हनि कादियानी जी किताब जो हवालो ॿुधायो त मिर्ज़ा कादियानी पंहिंजी किताब जे अंदरि लिखियो फारसी जे अंदरि लिखियईं साध हुसैन दानम दरगरे बानम मिर्ज़ा कादियानी चयो हुसैन जहिड़ा 100 त मुंहिंजे खीसे में पिया इन्हनि लानती कादियानी लिखियो साध हुसैन दानम दरगरे बानम हुसैन जहिड़ा 100 त मुंहिंजे खीसे में पिया हाणे इहो मास्टर साहब चयो मां मौली साहब सां ॿुधी आयो आहियां ॿुधा इहो तव्हांजी किताबनि में इहो लिखियलु आहे न मिर्ज़ा तैर चुप सभु माण्हू उथी ॿुधा अब ॿुधा इहो लिखियलु आहे हे मास्टर साहब सच थो चवे हुयो त सच हुन जो ॿुधा न मां ख़तमे नबूवत वारनि खे घुराईंदो किताब घुरा तव्हांजी किताबनि में लिखियलु आहे हाणे हिननि जो कमड़ शुरू थी वियो हीउ ॾकियो हीउ जॾहिं ईअं थियो जवाबु न चुप हिननि ॿुधो हाणे अवां बि असां सभु मुस्लमान हुसैनी आहियो न आहियो न हुसैनी यार हज़रत इमाम हुसैन राज़ी जो आशिक़ आहियो न ॾाढो ॻाल्हायो यार आहियो न जेका हुसैनी आहियो त ॻाल्हायो त जब सब उठी बीठा वो मास्टर साहब जो बाबा ॿुधो असां आहियूं हुसैन जा आशिक़ असां आहियूं हुसैन जा आशिक़ ही कादियानी आहिनि हुसैन जा दुश्मन ही आहिनि हुसैन जा गुस्ताख़ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे इन्हनि जो जलसो ॿुधो या न त वञो मास्टर साहब त उतां निकितो पोयां माण्हू कुर्सियूं खणी जंहिंजे हथ में लठ आई आहे सिर आई आहे अची हणी कादियानी खे सॼो जलसो हुनजो धर्म परम चवनि पिया त हुन टाइम बुज़ुर्ग ॿुधाए न 200 खां वधीक हुन जूं देगूं पकियूं पियूं सभु मिटी में मिलाए छॾी हिकिड़ो चांवर बि कंहिंखे न खाइनि त कादियानी जो चांवर इहो हराम आहे इन ॻाल्हि खे 65-70 साल थिया आहिनि हुन खां पोइ उन इलाइक़े में कादियानी खे ज़रूरत न थी आहे त वरी जलसो करे था हिकिड़ो स्कूल मास्टर जेके ॾाढी बि न हुई अधु कलाक जलसे में बीठो आहे ख़त्म नबूवत जी ॻाल्हि ॿुधई हुन जे ज़रिए अल्लाह ताला हज़ारों माण्हुनि जो ईमान बचाए थो पैदो आहे न